हेलो दे हाल छोरा का देखा नगर बगरी देख बेगा है या का सभी लब मिलन ने का थी कुरान ही दोई देख बिरखनी थी अरे रे तो परी आ मोटरसाइकिल थी अचमा के खड़ी में लकड़ा दे बैठो वारो कर बेली वारो कर हां हां गाल बुद्ध ओ वाह अल्लाह जी रोई दियाने ये कर मां के मता देर थी वने पन्नी में वठी तू घर पाजे रखो पहुंचाए दो तो खावा दो आओ बेली ये करे छा अज वठी मर मां का थो नगर न मिलियो आ वाह 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 अज तक कम भलो थियो मशहूर अदाकार वेठो आ खीरो इन वटि त वॾो माल हूंदो साईं केटियन जी पगार खाए थो सिंधु टीवी जी कशिश जी आवाज़ टीवी जी को सिंधु जो चैनल ही न छॾियो अथई हर चैनल जी पगार खाए थो वॾो माल हूंदो साईं न हेलो हाँ बस मां अचा तो तू रख दे स्कूटर कहीं के दिसा तो सिजो मुसाफिर फोन किया तो काहे हाँ हाँ रखी जा बस 5 मिनट ही वडान मा लकड़ा दे वेठो ठीक है बस मां पहुंचाई दो हाँ हाँ हे वठो बा हे तो मोजा न बा हे सजा मोजा कलाम लिखियल इन शायरी लिखियल तोड़ की आया मां नामी गिरामी चोर आया तुझी चोरी करण है मां वॾो अदाकार हिन वटि वॾो पैसा हूंदा पर छा थियो साईं तो वटि छड़ी पना पिया हे वटि 100 रुपया चांहि पीना अच्छा मतलब बिशनी हुए तू मौला खुश कंदी असल में मसलो या भाईजान बाट पैसो हुयो जाम जेते मां अदाकारी कंदो मां के बदला के शौक ॾिनो तो शायरी कर हाणे जाको कोड़ी शायरी शुरू कई आ जा थे को पन्नो ॾिसां थो खणी लिखांस तो वो पन्नो भरजी वरी ॿिए ते लिखां थो अदाकारनि त पैसो ई पैसो हाँ तू सही थो चए यार जेको अदाकार हूंदो आहे अदाकारी कंदो आहे उनखे पैसा मिलंदा आहिनि पर शाइर घणो पैसा ॾेई कलाम ॻाराईंदा आहिनि मंताज मोलाई खे 50,000 ॾेई मुंडवर मोलाई खे 8,000 ॾेई शायद बबूर खे 15,000 ॾेई तू सही थो चए यार माफ़ कजांइ मूंखां ग़लती थी वई हाणे पोइ 100 रुपयो ॾिनो मां बसि चाहियो कंहिंको खाई छॾी जाए मौला खुश कंदी 60 बिल अॻे हुनजो आहे वरी 40 ॿिया हे थी आला ॿुधी हेॾो त रोज़ी थी बाक़ी अॼु खां पोइ शायरी ख़तमु आहे त छॾे त मां अदाकार भलो आहे शायरी थियो आहे त भेण हा फ़क़ा परेशान आहे मथां तो पना बेड़ी तो ये शायरी आहे तौबा कई बाबा